रंग भरे बाद नो बहार चले, चले भी आओ के गुलशन का कारोबार चले। ब्रिटिश इंडिया जे शहर नारोवाल जे काला कादिर ॻोठ में हिकु सियालकोटी घराणे में जनम वठंदड़ फैज़ अहमद वॾो थी उर्दूअ जे सभ खां वॾे तरक़ी पसंद शाइर फैज़ अहमद फैज़ जे नाले सां शाइरीअ जे आसमान ते चमकियो। फैज़ जी सारी दुनिया में सुञाणप हिकु हुस्न परवर ऐं तरक़ी पसंद इनक़लाबी शाइर वारी आहे। हू पाकिस्तान अंदरि तरक़ी पसंद तहरीक जो रूह फूकींदड़ कम्यूनिस्ट ख़्यालनि वारो शाइर हो। फैज़ 13 फरवरी 1991 में अफ़गानिस्तान जे लंडन में अॻूणे सफ़ीर ख़ान बहादुर सुल्तान महमद ख़ान बैरिस्टर ऐं फ़ातिमा जे घर में जनम वरितो। शाइरी संदसि शौक़ु हुई जेका हुन 1927 में स्कॉच मिशन स्कूल सियालकोट मां 10हीं जमायत खां शुरू कई। 1929 में मरी कॉलेज सियालकोट मां FA कयई। हीअ उन्हनि माण्हुनि जी ख़ुशकिस्मती हूंदी आहे जंहिंजो शौक़ु ऐं तालीम साॻिया हूंदा आहिनि त उर्दू अदब जी नामियारी शख़्सियत फैज़ अहमद फैज़ जो बि अहिड़ो ई भाॻ हो। हू अदब में डबल MA हो। उन 1933 ऐं 34 में गवर्नमेंट कॉलेज लाहौर मां MA अंग्रेज़ी अदब में ऐं ॿी MA अरबी अदब में कई हुई। 1935 में मोहम्मदन एंग्लो ओरिएंटल कॉलेज अमृतसर में अंग्रेज़ी ऐं बरतानवी अदब जो लेक्चरार मुक़ररु थियो। 1936 में सज्जाद ज़हीर ऐं साहिबज़ादे महमूद ज़फ़र सां मिली अंजुमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन जो बुनियादु विधाई। उन ई दौरान फैज़ लाहौर मां निकिरंदड़ अदबी मग़ज़न अदब लतीफ़ जो एडिटर पिणु बणियो। 1941 में हुन बरतानवी शहरी एलिस कैथरीन जॉर्ज कलसूम सां श्रीनगर में शादी कई। हिननि जो निकाह शेख मोहम्मद अब्दुल्ला पढ़ायो ऐं उन्हनि हनीमून कश्मीर जे महाराजा हरी सिंह जे परी महल में मल्हायो। फैज़ जी ज़िंदगीअ में कई अजीब इतफ़ाक़ थिया ऐं उन्हनि मां हिकिड़ो अजीब ऐं ग़रीब इतफ़ाक़ संदसि शाराणे मिज़ाज ख़िलाफ़ फ़ौज जी नौकरी हुई जिते जून 1942 खां दिसंबर 1946 ताईं रहियो। जेतोणीकि खेसि लेफ्टिनेंट कर्नल जे उहिदे सां गॾु फ़ौजी एज़ाज़ MBA बि मिलियल हो, लेकिन उहा नौकरी खेसि रास न आई। हू शाइरी इनक़लाब जे रस्ते ते निकिरी पियो जंहिं रस्ते ते केतिरा ई बाबरा कंडा हुया जंहिंजो सारो दर्द गयाननि जियां मेड़े सेड़े हिकु जाइ ते जमो कंदो रहियो, पर उन सूर खे पाण मथां तारी थियण न ॾिनई। तॾहिं त हर इम्तिहान में पार थी वियो। 1947 में फ़ौजी नौकरी तां इस्तीफ़ा ॾेई लाहौर में रहाइश अख़्तियार कंदे पाकिस्तान टाइम्स अख़बार जो एडिटर थियो ऐं साॻिए साल सज्जाद ज़हीर जलालुद्दीन अब्दुर्रहीम ऐं ॿियनि सां गॾिजी पाकिस्तान जी कम्युनिस्ट पार्टी जो बुनियादु विधाई। 1948 में पाकिस्तान ट्रेड यूनियन फेडरेशन जो नायब सदर चूंडियो वियो। संदसि पहिरियों इम्तिहान रावलपिंडी साज़िश केस हो जंहिं तहत फैज़ खे 9 मार्च 1951 में गिरफ़्तार करे 4 साल सरगोधा, साहिवाल, हैदराबाद ऐं कराचीअ जी जेलुनि में रखियो वियो। वो बात उनको नागवार गुज़री है, वो बात सारे फसाने में जिसका ज़िक्र न था। 2 अप्रैल 1955 में आज़ादु थियो। हीउ केस जेतोणीकि तमामु वॾो केस हो पर हुन बिड़क ॿाहिरि न कढी। वरी ॿीहर खेसि 1958 वारी पहिरीं मार्शला में गिरफ़्तार कयो वियो। तॾहिं बि हू बिना निरालनि इनक़लाबनि जियां ॻाट ऊचो करे सूर सही वियो। अपना क्या कनान में रहें या मिस्र में जा आबाद हुए, फैज़ न हम यूसुफ न कोई याकूब जो हमको याद करे। ज़िंदान नामा जा अक्सर नज़म उन अरसे में लिखिया हुआ आहिनि। 1947 खां 1958 ताईं अदबी मग़ज़न अदब लतीफ़ जो एडिटर रहियो। 1959 में पाकिस्तान आर्ट्स काउंसिल जो सेक्रेटरी थियो जिते 1962 ताईं कमु कयई। पोइ ख़ानदान समेत लंडन वञी रहाइश अख़्तियार कयई। 1964 में लंडन खां वापसि थी कराची जे अब्दुल्ला हारून कॉलेज में प्रिंसिपाल मुक़ररु थियो। 1972 में तॾोके वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खेसि वज़ारत सक़ाफ़त ऐं तालीम में सलाहकार मुक़ररु कयो। 1979 में मुल्क छॾे बैरूत में रहाइश अख़्तियार कयई पर 1982 में लुबनान में खाना जंगी जे करे वापसि मोटी आयो। फैज़ दम जी बीमारीअ में वरितलु हो। 1984 में हू लाहौर मोटियो त संदसि बीमारी वधी वई ऐं खेसि 18 नवंबर 1984 ते राति जो मेयो इस्पताल में दाख़िल करायो वियो। 20 नवंबर 1984 ते ॿिपहरी जो 1:15 वॻे लाहौर जे मेयो इस्पताल जी ईस्ट मेडिकल वार्ड में वफ़ात करे वियो। लाहौर जे मॉडल टाउन ब्लॉक G में मकाम फैज़ संदसि आख़िरी आरामगाह आहे। संदसि तसनीफ़ुनि में
नक्शे फरियादी, दस्ते सबा, जिंदान नामा, दस्ते तासंग, सरे वादी सीना, शाम शहर यारा, मेरे दिल मेरे मुसाफिर, मीज़ान, सिले में मेरे दरीचे में, मताए लोहो कलम, महो साल आशनाई, कर दे दोस्तां ऐं कुलियात, नुस्खा है वफ़ा शामिल है। मकाम फैज़ कोई राह में जचा ही नहीं, जो कुएं यार से निकले तो सुएदार चले।